إنا أنزلناه قرآنا عربيا. سبحان الله. قرآنا عربيا لعلكم تعقلون. سبحان الله. نحن نقص عليك أحسن القصص بما أوحينا إليك نحن نقص عليك أحسن القصص بما أوحينا إليك هذا القرآن. سبحان الله. وإن كنت من قبله لمن الغافلين. سبحان الله. نحن نقص عليك أحسن القصص بما أوحينا إليك هذا القرآن وإن كنت من قبله لمن الغافلين. سبحان الله. سبحان. إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت سبحان الله. إني رأيت 11 كوكبا والشمس والقمر. سبحان الله. إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت 11 كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين. سبحان الله. سبحان الله. قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا. والشمس والقمر رأيتهم لي ساجدين. قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا.
قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا إن الشيطان للإنسان عدو مبين. سبحان الله. الله أكبر. بسم الله الرحمن الرحيم. والتين والزيتون. سبحان الله. وطور سينين وهذا البلد الأمين. سبحان الله. بسم الله الرحمن الرحيم. والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين. لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم. سبحان الله. ثم رددناه أسفل سافلين. سبحان الله. ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون. فما يكذبك بعد بالدين. أليس الله بأحكم الحاكمين. سبحان الله. فما يكذبك بعد بالدين. أليس الله بأحكم الحاكمين. صدق الله العظيم. الله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين.
أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف بلند آواز اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين نهایتی واجب الاحترام مشایخ عظام و علماء کرام ऐं बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो सूरह रहमान जूं इब्तिदाई आयतूं अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कयूं आहिनि जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत गिरामी में कुझु गुज़ारिशूं अर्ज़ करण जो इरादो आहे दुआ कयो रब्बुल आलमीन जल जलालू अमन वालू शाल पंहिंजे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए उन सां गॾु इहा बि दुआ फरमायो अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए प्यारा मुसलमान भाइरो हीअ अॼोको प्रोग्राम तव्हांजे हिन पाड़े जे मदरसे में हिकु तालिबुल इल्म क़ुरान मजीद पूरो कयो उन जे ख़ुशीअ में ही शान मुस्तफ़ा जो जलसो रखियो वियो जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहियूं अल्लाह ताला कंदो तव्हां सां हितां पंहिंजे महबूब रब्बुल आलमीन जे भलाइनि सां पंहिंजूं ख़ाली झोलियूं रहमत सां भरे पोइ वेंदासूं मुंहिंजा सभ खां पहिरियां आयतुन करीमन जो तव्हांजे आॾो मां तर्जुमो पेश कयां उन खां बाद में जेके चंद ॻाल्हियूं मूं गुनाहगार खां अल्लाह ताला चवरायूं से पेश कंदुसि जेतिरा माशा अल्लाह तव्हां घणा गॾु थिया आहियो ओतिरे प्यार भरे आवाज़ में मुंहिंजे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे आयतुनि जी माना ॿुधायां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो अर्रहमानु अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान
अर रहमान, रहमान मुझे रब करीम जो नालो आ। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जा 99 नाला आहिनि। ही उन्हनि नालनि मां खुदा पाक जल जलालु अमन वालू जो सिफाती नालो आ। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जो ज़ाती नालो मुबारक आहे अल्लाह। उन खां अलावा जेतिरा भी अल्लाह पाक जा ॿिया नाला आहिनि उहे सभु सिफ़ाती नाला आहिनि। सिफ़ाती ऐं ज़ाती में फ़र्क़ु इहो आहे त सिफ़ाती नालनि में अल्लाह पाक जे कुदरतनि ऐं शान जो ज़िक्र हूंदो आहे, सिफ़तूं बयान थिया हूंदियूं आहिनि। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त जंहिं बि मुस्लमान अल्लाह जे 99 नालनि खे यादि फरमायो, रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उन जे मथां पंहिंजी ख़ुसूसी रहमत जो नुज़ूल फरमाईंदो आ। रुगो रब्बुल आलमीन जा नाला यादि करे ऐं उन्हनि जो विर्द रखे, उन 99 नालनि खे पढ़ंदो रहे ऐं उहे 99 नाला पंहिंजे सीने में हंढाए। उन रब्बुल आलमीन जे पाक नालनि जी बरकत आहे जो उन नालनि सां उन गुनहगार जा बेड़ा पार थी वेंदा। हिकिड़ी रिवायत में मां पढ़ियो आहे, हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि रिवायत आंदी आहे त जंहिंजे सीने में 99 नाला अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जा महफूज़ थींदा, अक़ीदत ऐं इहतराम सां रब्बुल आलमीन जा नाला यादि कंदो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे जेतिरा हुन जे जिस्म ते वार हूंदा उन जेतिरा मां अल्लाह उन जा दर्जा बुलंद फरमाईंदो आहियां ऐं उन जे जिस्म जे मथां जहन्नम जी के हराम करे छॾींदो आहियां। ये समझो तो उन बहाने जे वास्ते अल्लाह पाक जल जलालु अमन वालू पंहिंजे जन्नत खे वाजिब फरमाए छॾींदो आहे। केॾी भलाई आहे असांजे लाइ, महबूब करीम जे कमज़ोर उम्मत जे लाइ थोरे थोरे अमल में अल्लाह ताला घणो सवाब रखियो। मुंहिंजा दोस्तो भेटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो आहे वखरो ढेरऊं ढेर पर वण जारा वेसना कन विहाए वस कयो, वखरो वॾी अवेर पर कनी घुमदे सैर वखर विकामी वियो। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि जे लाइ तमामु घणियूं रहमतूं नाज़िल फरमायूं। रब्बुल आलमीन खे ख़बर आहे त मुंहिंजे महबूब जी उम्मत आख़िर ज़माने में ईंदी ऐं जीअं आख़िरी दौर थींदो सुस्ती वधंदी वेंदी, गफ़लत जाम थींदी वेंदी, गुनाहनि में इज़ाफ़ो थींदो वेंदो। अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे उम्मत खे बख़्शणो आहे बहानो बनाए थोरे अमल मां घणो सवाब अता फरमाईंदो रहियो आहे। ॿियनि उम्मतुनि जूं उमिरियूं बि वॾियूं हुयूं, 200 साल 500 साल 1000 साल ताईं मिले थो। नबी करीम अलैहिस्सलाम जे उम्मत जी उमिरि तमामु थोरी थींदी पई वञे ऐं जीअं पोइ तीअं पोइते आहियूं। अॼुकल्ह त मुंहिंजा आदा छिके ताणे को तबई उमिरि खे 40-45 खे पहुचे थो, 50 खे को वञी पहुचे थो। अञा जेके पोड़ा अॻे ज़माने जा हा ॿी ॻाल्हि आहे, नौजवान नस्ल जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उमिरियूं घटिबियूं पियूं वञनि ऐं या ख़ुदि मुंहिंजे ग़ैब दान नबी मुहम्मद करीम जी पिशन गोई या ख़ुदा जे हबीब ईअं फरमायो अॻे। सरकार क़यामत जे अलामतुनि मां हिकिड़ी अलामत इहा बि बयान फरमाई आहे त जीअं पोइ तीअं माण्हुनि जूं उमिरियूं थोरियूं थींदियूं वेंदियूं, जल्दी जल्दी मौत ईंदो। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मौत बरहक़ आहे पर सभई दुआ घुरो शल ख़ुदा कंहिंखे ईमान नसीब फरमाए। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो मौत ईमान ते अची वञे त ॿुॾीअ जा बीणा ईअं सम्झो त खटी वियो, मरणो ज़रूर आहे, हलणो ज़रूर आहे, पर मुंहिंजा सोहणा ईमान ऐं ख़ात्मा बिल ख़ैर जी दुआ घुरंदा रहो। अल्लाह पाक महबूब जे उम्मत जे लाइ थोरे अमल में सवाब घणो रखी छॾियो आहे, थोरी मेहनत में अजुर घणो रखी छॾियो आहे। मुंहिंजे रब्बुल आलमीन ख़ुसूसी नबी करीम जे मथां ऐं उन जे उम्मत ते महिरबानी फरमाई आहे। त ॾिसो ॻाल्हि थोरी आहे, 99 नाला का वरी ॻाल्हि कान्हे ऐं आम तरह सां नालनि जी बरकत आहे, जेको यादि करण ते ईंदो आहे तंहिंखे नाला यादि थी वेंदा आहिनि। उन्हनि नालनि मुबारकनि मां हिकिड़ो नालो रब्बुल आलमीन जो रहमान आहे। हिन आयत करीमा जे मुंड में बि आहे रहमान, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे मुंड में बि अचे थो बिस्मिल्लाहिर रहमान, उन खां पोइ ईंदो आहे रहीम।
ॿई नाला अल्लाह पाक जा, पर अव्वल रहमान आंदो वियो, उन खां पोइ रहीम आंदो वियो। रहमान जी माना है हिन दुनिया में रब्बुल आलमीन रहम फरमाईंदो आहे, ऐं रहीम जी माना है दुनिया में भी रहम फरमाईंदो त आखिरत में भी रहम फरमाईंदो। रहमान दुनिया, जेको दुनिया में तो असां ते रहम फरमाए। मुंहिंजा दोस्त, इहो रहमान जो लफ़्ज़ जेको आहे अल्लाह खां सवाइ ॿिए जी सिफ़त कोन थी सघंदो आहे, सिर्फ़ अल्लाह जे लाइ चइबो आहे। रहीम अहिड़ी सिफ़त आहे जो अल्लाह खां सवाइ ॿिए जी बि थी सघे थो। मुहम्मद रहीम चई सघिजे थो, लेकिन मुहम्मद रहमान नथो चई सघिजे। अल्लाह ताला जी इहा ख़ासि सिफ़त आहे। अल्लाह ताला हिन सूरत मुबारका में सभ खां अव्वल आंदो अर रहमान, जेको सभिनी ते वॾो महिरबान आहे, सभिनि ते घणी महिरबानी करण वारो आहे। ऐं इहा बि महिरबानी अहिड़ी कंदो आहे जो बिना मुआवज़े, बिना मुआवज़े जो मतिलब छा? कुझु असां कयूं भला पोइ रहम करे, रब थो चए त न कर या न कर, मेहनत तुंहिंजो कमु आहे, तूं करी या न करी, पर मुंहिंजो नालो आहे रहमान। मां रब्बुल आलमीन बिना मुआवज़े तुंहिंजे मथां रहम फरमाईंदो आहियां। मुंहिंजा सोना, उन मिठे रब्बुल आलमीन जूं रहमतूं आहिनि जो हेड़े फितने जे दौर में असां जूं न शक्लियूं तब्दील थियनि थियूं, न असांजो रिज़्क़ बंदि थो थिए, न असां ते अॻियनि क़ौमनि वांगुरु को अज़ाब इलाही पत्थरनि ऐं बाहि जे सूरत में नाज़िल थो थिए। अल्लाह तबारक व तआला उन पंहिंजे रहमान हुजण वारी सिफ़त सां असांजे गुनाहनि खे ॾिसे बि थो, ढके बि थो, ऐं रिज़्क़ रोज़ी बि अता फरमाए थो। हिकिड़े शाइर चयो आहे, ऐ करीमे के अज़ खज़ाने ग़ैब गिबर तरसा वज़ीफ़ा खुरदारी, दोस्तारा कुजा कुनी महरूम तुकबा दुश्मना नजरदारी। ओ मुंहिंजा मिठा रब करीम, तुंहिंजी ज़ात तां कुर्बान वञा। ग़ैब जे खज़ाने मां पाण पंहिंजे बाननि खे रोज़ी ॾींदो आहे, बिना मुआवज़े जे ॾींदो आहे। ॾोह ॾिसंदो आहे त बि ॾींदो आहे, शिरक गुनाह कुफर ॾिसंदो आहे त बि रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहे। रब मुशरिकनि खे बि रोज़ी ॾींदो आहे, बिदअतनि खे बि ॾींदो आहे, बेदीननि खे बि ॾींदो आहे, निमाज़ी खे बि ॾींदो आहे, बेनिमाज़ी खे बि ॾींदो आहे। रब करीम लेखो कंहिंसां कोन फरमाईंदो आहे। शाइर हुज करे चए थो, मुंहिंजा मौला तई तूं दुश्मननि खे बि नवाज़ींदो आहे त पोइ दोस्तनि खे किथे महरूम कंदे? दुश्मन खे बि ॾीं थो त मुंहिंजा मौला तूं दोस्तनि खे बि कोन छॾींदे। रब करीम जे ज़ात बाबरका जी रहमत एॾी कुशादी आहे। मुंहिंजा अदड़ा, असां जेकॾहिं इन ख़ुदा जे रहमत ते गौर कयूं त असां जेकर सरब सजूद थी सॼी ज़िंदगी ख़ुदा खे सजदे में ॿाॾायूं त बि ख़ुदा जो हिकिड़ो हक़ अदा नथा करे सघूं पिया। हिन सूरत जे मुंड में अल्लाह ताला इहो लफ़्ज़ आंदो अर रहमान, पंहिंजी सिफ़त बयानु कई। मां इन्ही रहमान लफ़्ज़ ते जेकॾहिं कुझु तफ़सील सां ॻाल्हायां त कुझु ॻाल्हाए सघां थो, पर उहो तवील मज़मून एतिरो थी वेंदो जो अॻिते जेको बयानु करिणो आहे सो रहिजी वेंदो। गर्मी जी मुंदा रुॻो मथां कपिड़ो आहे, टांडनि जो मींहुं पियो वसे ख़ैर सां। तव्हां बि माशाअल्लाह अलाए कहिड़े टाइम खां वठी वेठा आहियो, असीं बि आया आहियूं। हाणे जल्दी जल्दी वरी ज़ोर जी निमाज़ बि थींदी, लाबारा बि मथां अचण वारा आहिनि। लाबारे ते सभिनी खे सुभान अल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अर्रहमान। अॻिते आहे अल्लमल क़ुरआन, उन रब रहमान क़ुरान सेखारियो, क़ुरान पढ़ायो। अल्लम तालीम मां वरतला, सेखारण मां वरतला।
अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू अॻ में पंहिंजी सिफ़त बयान फरमाई, उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो अर रहमान अल्लमल क़ुरआन, अल्लाह ताला क़ुरआन पढ़ायो, ख़लक़ल इंसान, उन रब्बुल आलमीन जल जलालुहु अमन वालू कामिल इंसान खे पैदा फरमायो। सभई चओ सुभान अल्लाह। अल्लमहुल बयान, उन कामिल इंसान खे अल्लाह ताला पैदा बि कयो, उनखे क़ुरान बि सेखारियो, पर उन सां गॾो गॾु रब्बुल आलमीन हुनखे मा कान व मा यकून, जो कुझु थियो आहे ऐं जो कुझु थींदो उन जो इल्म बि अता फरमाए छॾियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, आयत जी माना पूरी थी। अर रहमान, ओ रब रहमान, अल्लमल क़ुरआन, जंहिं क़ुरान पढ़ायो सेखारियो, ख़लक़ल इंसान, जंहिं कामिल इंसान खे पैदा कयो, अल्लमहुल बयान, उनखे अल्लाह तबारक व तआला बयान सेखारियो। इते बयान मां तफ़सीर तबरी वारे लिखियो आहे ऐं अल्लमहु इल्मल अव्वलीन वल आख़िरीन, ॿियनि तफ़सीरनि लिखियो आहे अल्लमहु इल्म मा कान व मा यकून। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात ॾे इशारो करे चयो थो वञे त उनखे अल्लाह तबारक व तआला जो कुझु थियो, जो कुझु थींदो, सभु इल्म पढ़ाए छॾियो। रहमान मां मुराद खुदा जी ज़ात आहे। अल्लमल क़ुरान, पढ़ायई क़ुरान, कंहिंखे पढ़ायई? अॻिते जंहिंजो ज़िक्र थो अचे, ख़लक़ल इंसान, जंहिं कामिल इंसान खे पैदा फरमायो। इते अल्लाह ख़लक़ल इंसान मां मुराद मुंहिंजो प्यारो मुहम्मद मुस्तफ़ा आहे। अहले सुन्नत व जमात ते तोहमत हूंदी आहे, इल्ज़ाम हणंदा आहिनि मार्केजन त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हो इंसान मञनी नथा। मुंहिंजा दोस्तो, कहिड़े सुन्नी चयो आहे? कंहिंजो नालो त खणो। असांजे कहिड़े पीर मशाइख चयो आहे? नालो त हुनजो खणो। हिकु न हज़ारनि जे तादाद में असांजा किताब लिखियल, कंहिं किताब में त ॾेखारियो जंहिं नबी करीम जे इंसान हुजण जो इनकार कयो हुजे। जॾहिं क़ुरान चवे थो ख़लक़ल इंसान, अल्लाह ताला पंहिंजे पाक बंदे महबूब करीम खे इंसान खे पैदा फरमायो, पर कामिल इंसान करे पैदा फरमायो। जॾहिं अल्लाह जो क़ुरान चवंदो त इनकार केरु कंदो? हा, हिकिड़ी ॻाल्हि जो इनकार ज़रूर आहे, उहो असां कंदा आहियूं। अॼु बि तव्हांखे ॿुधाए छॾियां, मुल्ला चवंदो आहे त असां जहिड़ो इंसान आहे, असां चवंदा आहियूं त तो जहिड़ो त कोन्हे, पर 1.25 लख नबी बि इंसान आहे, उन्हनि जहिड़ो बि मुंहिंजो महबूब कोन्हे को। फर्क समझण खपे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इंसानियत जो या नबी करीम अलैहिस्सलाम जे इंसान हुजण जो कुरान में ऐलान आहे। अहले सुन्नत वल जमात जो एतिक़ाद आहे। इख़्तिलाफ़ सिर्फ़ इन ॻाल्हि ते आहे, हू ज़ोर ॾींदा आहिनि त असां जहिड़ो आहे, असां चवंदा आहियूं तव्हां जहिड़ो न आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम खे बेमिसल करे पैदा फरमायो आहे। जैसे कुरान में जो लिखियो पिया, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, ऐं मुंहिंजा महबूब तव्हां चओ, ऐलान कयो, अना बशरुन, मां बशर आहियां, मिस्लुकुम, तव्हां जहिड़ो। पोइ जॾहिं अल्लाह जे ज़ात महबूब खां पाण इक़रार करायो त मां बशर बि आहियां ऐं तव्हां जहिड़ो आहियां, पोइ मुल्ला तव्हां छो था इनकार कयो? मां हुन जो जवाबु क़ुरान शरीफ़ जो क़ुरान मां थो ॾियां। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू कलाम पाक में इरशाद फरमा, मा मिन दाब्बतिन फिल अर्द, कुरान करीम में रब्बुल आलमीन जल जलालुहु अमन वालू इरशाद फरमाए तो, मा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला, ना अल्लाह इल्ला उम्ममुन अमसालुकुम। हाफ़िज़ अगोरा वेठा आहिनि, तस्दीक़ कयो। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, मा मिन दाब्बतिन फिल अर्द, न विच ते लफ़्ज़ आहिनि।
वला ताइरिन यतीरु बिजनाहिही इल्ला उममुल अमसालुकुम। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे का पाक कलाम इरशाद फरमायो त दुनिया में जेके भी चुरंदड़ पुरंदड़ शयूं आहिनि या जेके भी पखी परहणी ज़मीन ते आसमान विच ते घुमन फिरन था, अल्लाह ताला फरमाए तो इल्ला उममुल अमसालुकुम, इहे चुरंदड़ पुरंदड़ जीत जना जानवर चौपाया पखी पखण ये तव्हां जहिड़ी उम्मत आहिनि। उते या बशरुम मिसलुकुम, हिते या इल्ला उममुन अमसालुकुम। रब करीम जी ज़ात बाबरकात मुंहिंजा भाउ पाक कलाम में फरमाए छॾियो इहे जानवर, इहे जीत, इहे पखी, इहे पखण, हे जेके भी हिन ज़मीन जे तख़्ते ते अल्लाह पाक पैदा फरमाया, अल्लाह ताला फरमाए थो ऐं इंसानो, ऐं मौलवियो, ऐं वॾेरो, ऐं रईसो, ऐं नवाबो, ऐं बरोचो, ऐं समाटो, इल्ला उममुन अमसालुकुम, ये सभु तव्हां जहिड़ा अथव। खुदा जे वास्ते पके चांग जा मुसलमानो ओसे पासे वारा सोचे समझी जवाब ॾिजा, तकड़ न कजा। अल्लाह ताला फरमा मा मिन दाबतिन फिल अर्द, दुनिया में जेका भी चुरण पुरण वारी शय आ उन्ही में गधो भी आ, गाबो भी आ, घोड़ो भी आ, ढगो भी आ, मेह भी आ, बकरी भी आ। वला ताइरी यतीरु बिजनाहिही, इन में कबूतर भी आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो उहे पखी जेके पंहिंजे परनि ते उॾामनि था उनमें मुंहिंजा दागेरो भी आ, कबूतर भी आ, कांव भी आ, ॻिज भी आ, सिरण भी आ, हराम खोर जानवर भी आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो सभु तव्हां जहिड़ा आहिनि। आहे को हथ मथे खणे चवे त मां गधा जहिड़ो आहियां, आहे को हथ मथे खणे चवे मां कांव जहिड़ो आहियां, या तो क़ुरान जो इनकार करे, जे नथो क़ुरान जो इनकार करे क़ुरान खे मने थो भला पोइ चवे त मां जानवरनि जहिड़ो आहियां, मां ढगनि जहिड़ो आहियां, मां इन चुरंदड़ पुरंदड़ जहिड़े चौपायनि जहिड़ो आहियां, इन पखियुनि पखण जहिड़ो आहियां। पर न मुंहिंजा दोस्तो, क़ुरान शरीफ़ जूं ॿई आयतूं कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम वारी आयत बि सही आहे, मा मिन दाबतिन फिल अर्द वारी आयत बि सही आहे। सम्झ जो फेरो आहे, ख़ुदा ताला सम्झ नसीब फरमाए। मां तोखे खोले थो ॿुधायां, इंशा अल्लाह ताला तूं पाण सम्झी वेंदे। हाणे हेॾे तवजो कयो, मुतवजो थी ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो। मां कलाक खां वधीक तकीर कोन कंदुसि, जल्दी तव्हांजो जान छॾां थो। छाजे करे त तव्हांजे तवजो जी ज़रूरत आहे। मुतवजो थींदो त सम्झंदो, जे न त ठहियो। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे हबीब ते दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, आख़िरी 2 नंबर वारी आयत में अल्लाह ताला फरमाए थो त मां रब करीम सभिनी जो ख़ालिक आहियां। चओ सभिनी जो, ज़ोर सां चओ सभिनी जो। चौपायनि जो ख़ालिक आहियां, हलाल जानवरनि जो ख़ालिक आहियां, हराम जानवरनि जो ख़ालिक आहियां। मां रब करीम सभिनी जो पैदा फरमाइण वारो आहियां, पखियुनि जो पैदा फरमाइण वारो आहियां, ऐं अशरफुल मखलूक इंसान तोखे बि पैदा करण वारो आहियां। पर मां अल्लाह ताला फरमायां तो उम्मत हुजण जे लिहाज़ में, मखलूक हुजण जे लिहाज़ में तव्हां सभु हिकु जहिड़ा हो। कीअं हिकु जहिड़ा हो? तख़लीक में न, उम्मत जे हिसाब में, जो मां अल्लाह तव्हां सभिनी जो ख़ालिक आहियां, तव्हां सभई अल्लाह जी मखलूक आहियो, सभई अल्लाह जी मखलूक आहियो। मखलूक ख़ुदा जी आहे। इल्ला उममुन अमसालुकुम, इहे सभु उम्मतूं तव्हां जहिड़ियूं आहिनि। माना जीअं मां तव्हां खे ठाहियो आहे, ईअं उन्हनि खे बि ठाहियो आहे। इते मिसलियत जेका आहे सा ख़ालिक जे तरफ़ां अल्लाह ताला फरमाए थो मां पैदा करण में तव्हां सभिनी खे पैदा कयो आहे, ऐं सभिनी जो मां ख़ालिक आहियां, ऐं बहैसियत मखलूक जे तव्हां सभई उम्मत आहियो, सभु अल्लाह ताला जा पैदा कयल आहियो। पर जे ॾिसबो त इंसान में, जानवर में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबूहा वज़ीनहा, इहे ढगा, इहे ढोर, इहे घोड़ा, इहे उठ, इहे खच्चर, इहे सभु मां रब करीम तव्हां जे लाइ पैदा फरमाया। जानवर पैदा हुए तेरी वफा के वास्ते, चांद सूरज और सितारे सब जिया के वास्ते, खेतियां सरसब्ज हैं तेरी ग़िज़ा के वास्ते, सारा जहां तेरे लिए पर तू खुदा के वास्ते।
अल्लाह उठ तो ला ठाया, घोड़ा तुंहिंजे लाइ ठाया, ढगा तुंहिंजे लाइ ठाया, बकरियूं तुंहिंजे लाइ ठाहियूं, हलाल जैत जानवर सभु तुंहिंजे लाइ अल्लाह ताला पैदा फरमाया। होॾो थो चवे इल्ला उममुन अमसालुकुम, अवां हिक जहिड़ा हो। हेॾो वरी फरमाए थो सभु कुझु मां तुंहिंजे लाइ फरमायो आहे। वलक़द करमना बनी आदम, वरी ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो असां आदम जे औलाद खे सभिनी खां वधीक इज़त वारो कयोसीं। चओ सुभान अल्लाह। पोइ जॾहिं असांजे लाइ सभु कुझु पैदा थियो, वलक़द करमना जो ताज बि असां ते रखियईं, त पोइ असां उन्हनि जहिड़ा कीअं थियासीं? हाओ उन्हनि जहिड़ा ईअं हो जो हू बि मखलूक असां बि मखलूक, असां ॿिन्ही जो ख़ालिक़ हिकु आहे। लेकिन वरी जे मर्तबे में मक़ाम में तख़लीक़ में ॾिसजे त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जानवरनि खे अकुल कोन्हे, तोखे ख़ुदा अकुल ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त जानवर त हिसाब कोन्हे, तो ते हिसाब किताब आहे। जानवर जन्नत में कोन वेंदो, तूं जन्नत में वेंदे। मुंहिंजा दोस्त तूं मुकल्लफ़ आहे, जानवर मुकल्लफ़ न आहे। त केतिरो फ़र्क़ु आहे हिकिड़ी उम्मत हुजण जे। उममुन अमसालुकुम, रब थो चए भली हिकु जहिड़ा हो, मिसल आहियो, पर वरी बि फ़र्क़ु आहे। हुते बि अल्लाह ताला फरमाए थो कुल इन्नमा अना बशरुन, ऐ मुंहिंजा हबीब तव्हां फरमायो त मां त इंसान आहियां, मिसलुकुम, अव्हां जे मिसल। कीअं मिसल? अवां जो बि बाबो आदम, मुंहिंजो बि बाबो आदम, तव्हां जो बि ख़ालिक़ ख़ुदा, मुंहिंजो बि ख़ालिक़ ख़ुदा। तव्हां खे बि अबो अम्मा, मूंखे बि अबो अम्मा। अवां बि ज़मीन ते रहो था, मां बि ज़मीन ते रहां थो, पर वरी बि बशरियत में फ़र्क़ु आहे। यूहा इलैया, अवां ॾे कुती बि कान लड़ंदी आहे। मां मुहम्मद करीम जे दर ते जिब्रील गोॾा भञूं वेठो हूंदो आहे। फ़र्क़ु आहे या न आहे? हथ मथे खणी चओ, फ़र्क़ु आहे या न आहे? ज़मीन आसमान खां वॾो फ़र्क़ु आहे। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे पाण जहिड़ो बशर चवणु कुफ़ुर आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, क़ुरान करीम ते असां गौर कयो आहे। टे मक़ाम आहिनि, टे, जिथे नबी करीम अलैहिस्सलाम जे बशरियत जो बयानु आहे। या अल्लाह सॼो आहे, या नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे पाण खे सॼो आहे। टे नंबर ते या वरी नबी करीम खे बशर काफ़रनि सॼो आहे। क़ुरान ते गौर कंदो न, या त अल्लाह थो चवे, या नबी पंहिंजे पाण खे थो चवे, या टे नंबर ते वरी काफ़िर नबी खे बशर था चवनि। तूं अल्लाह कोन आ जो तूं नबी खे बशर चवीं, तूं नबी कोन आ जो तूं नबी करीम पाण खे चयो, तूं पाण नबी करीम खे बशर चवीं। अलबत ओ बशर चवण वारा टियों थी सघीं थो, काफ़र थी सघीं थो जो नबी खे बशर थो चवीं। मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलहम्द खां वन्नास ताईं सॼो क़ुरान खोले निहार, कहीं बि जॻह ते सहाबन नबी करीम खे बशर कोन सॼो आहे, उम्मत नबी करीम खे बशर कोन सॼो आहे। बशर हुजण बि ॻाल्हि आहे, बशर सॾण बि ॻाल्हि आहे। महबूब करीम जेकॾहिं पाण खे बशर चयो आहे त इहा मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी निवड़त आहे। सभिनी तफ़सीरनि लिखियो आहे त हबीब करीम निवड़त लाइ चवंदा हुआ, तव्हांखे न असांजो साईं अब्दुल करीम अवां भाइरनि जो मां ॻोल्ही आहियां, तव्हांखे ॿाहूं ॿधी ईअं चवे, सुभाणे चयोसि ओ नौकर ख़ुशि आं। हू पाण खे चवे, भाइरनि जे आॾो पाण खे घटि चवे, पाण खे मुहजादा निवड़त करे, दादा मां तव्हांजो ग़ुलाम आहियां, मां तव्हांजो भाउ आहियां, यार मां तव्हांजो नौकर आहियां, यार मां तव्हांजो बानो आहियां। इहा हुन जी महिरबानी आहे, इहा हुन जी वसी ज़र्फ़ी आहे, इहो हुन जे दिलि जी कुशादगी आहे जो हेॾे मर्तबे जे हूंदे पाण खे घटि थो सम्झे। असांजो फ़र्ज़ु आहे त हुनखे साहिब चऊं, साईं चऊं, पंहिंजो वॾो चऊं, इज़त कयूं। पर जेकॾहिं मुहजादा हुन जे चवण जे पुठियां को चवे, अदा पाण थो चवे, असां था चऊं तूं बि असांजो ग़ुलाम जो तो पाण चयो, सच ॿुधा मोचड़नि जो लाइक़ु आहे या न आहे? ऐं मुंहिंजा सोणा नबी करीम अलैहिस्सलाम जेकॾहिं निवड़त ताज़ीम जे करे पाण फरमायो, पाण ईअं फरमायूं त मां बशर आहियां, जेकॾहिं निवड़त ऐं ताज़ीम जे करे असांखे कहिड़ो हक़ आहे? रुगो मुल्ला हेॾे थो ॾिसी, हेॾे छो थो ॾिसी? ली मा अल्लाह वक़्तुन ला यसानी फीह मलकुल मुकर्रब वला नबियुल मुरसल। कुर्बान वञा मदीने वारा तुंहिंजी ज़ात बाबरकात। पाण फरमाइनि था कॾहिं तव्हां में वेठो आहियां, तव्हांखे चवां पियो अन बशरुम मिसलुकुम, पर मां मुहम्मद करीम जो कॾहिं कॾहिं उहो मक़ाम हूंदो आहे। ली मा अल्लाह वक़्तुन, मुंहिंजो अल्लाह पाक वटि हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हूंदो आहे, ला यसानी फीह मलकुल मुकर्रब, मुकर्रब मलाइक बि मां मुहम्मद करीम सां पहुची कोन सघंदा आहिनि।
वला नबीयुन मुरसल ऐं कंहिं नबी मुरसल खे बि ताक़त न आहे जो मां मोहम्मद करीम जे मक़ाम खे ॾिसी सघे। हिकिड़ो पहलू पियो सोचींदो आहे, रिकाट जो हिकिड़ो पासो वठो बीठो हूंदो आहे, ॿई पासा सोच मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बेमिसाल आहे। चओ मुस्तफ़ा। असां जहिड़ो चवणु इन्ही जे करे थो चवां कुफ़र आहे जो पाण जहिड़ो आहे त पोइ तूं नबी करीम ते बि कलमो भर करी पाण ते बि भर भला, दुरूद नबी करीम ते बि पढ़, कॾहिं कॾहिं पाण ते बि पढ़ो न भला। जॾहिं तो जहिड़ो आहे त पोइ जेको कमु नबी करीम लाइ जाइज़ आहे उहो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम वारो कमु पाण लाइ बि कर। केॾो वॾो पीर हुजे, केॾो वॾो आलिम हुजे, केॾो वॾो मुफ़्ती हुजे, मां अकरी में बि बयानु कयो हो, अॼु बि तव्हांखे बयानु करे थो ॿुधायां, ख़ुदा पाक जो कसम आहे, आलिम पीर सैयद वॾेरो ज़मीदार मरी वञे, हुनजी घरवारी इद्दत गुज़ारींदी, इद्दत खां पोइ हुनजो ॿिए सां निकाह जाइज़ आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो न न, मुंहिंजे महबूब जे बुरके मटाइण खां पोइ कंहिंखे ताक़त न आहे जो मुंहिंजे महबूब जे घर वारनि सां निकाह जो सोचे सघे। छो? इन्हीअ जे करे तव्हां मरी मिटी थी वेंदा हो, मुंहिंजो मोहम्मद करीम हयातुन नबिया। सभई गॾिजी चओ मुस्तफ़ा हयातुन नबिया, ज़ोर सां चओ मुस्तफ़ा हयातुन नबिया। मरदूद तूं मरी वेंदो आहे, मरण खां पोइ तुंहिंजी ज़ाल वांदी हूंदी आहे, उनजी इद्दत गुज़रे पोइ हुन सो ॿिए सां निकाह जाइज़ थींदो आहे। नबी करीम पोइ दौरे बुरको मटाए, पर नबी पाक फरमाइनि था हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम, मुंहिंजो हयात रहण बि तव्हांजे लाइ भलो आहे, हिन दुनिया मां बुरको मटाए वञा त बि तव्हांजे लाइ भलाई आहे। सहाबा चवनि था कीअं क़िबला तूं असां खां जुदा थी वञे, कीअं असांजे लाइ भलाई आहे। पाण फरमाइनि था मां अॻिते हली तव्हांजो इंतज़ाम करे तव्हांजे लाइ जन्नत जो दर खोले छॾींदुसि। त महबूब करीम अलैहिस्सलाम असांजे लाइ कंहिं बि तरह सां जहिड़ो न आहे। असां हलंदा आहियूं, असांजो ज़मीन ते पाछो पवंदो आहे। ला ज़िल्ल लिशख़्सिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी शम्सिन वला कमरिन। हुज़ूर भली चंड जे रोशनी में हले, हुज़ूर भली ॾींहं जो सिज जे रोशनी में हले, पर ला ज़िल्ल लिशख़्सिही, हुज़ूर जे वजूद करीम जो पाछूलो कोन हूंदो हो। लिअन्नहु कान नूरा, इन्हीअ जे करे जो मुहम्मद नूरा। चओ मुस्तफ़ा नूरा। असां जहिड़ो चवण कुफ्र जो कलमो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मिसल हुजण बि शइ आहे, असुल हुजण बि शइ आहे। असांजे अरबी में किताब पढ़ाया वेंदा आहिनि, इहे मौलवी बि पढ़ाईंदा हूंदा। हिकिड़ो पहाको मिसाल ॾिबो आहे त ज़ईदुन कल असद, ज़ैद नालो आहे, कल असद शींहं जहिड़ो आहे। तव्हां बि चवंदासीं फलाणो असांजो माइट शींहं हुआ। सच ॿुधायो, जे शींहं हुआ त चंबा अथसि शींहं वारा? ॻाल्हायो अदा। बुर बुर अथसि? पुछ, पोइ शींहं जहिड़ो कीअं थियो? मक़सद त शींहं में हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी कहिड़ी? बहादुरी वारी। उन खां सवाइ ॿियूं सवे शींहं में ॻाल्हियूं आहिनि, चंबा अथसि, मुछूं अथसि, बुर अथसि, पुछ अथसि, पर उन हिकिड़ी ॻाल्हि में हुन में बि बहादुरी आहे, हुन में बि बहादुरी आहे। शेर बि बहादुर हूंदो आहे, असांजो माइट बि बहादुर आहे। उन बहादुरी जे करे चइबो आहे फलाणो असांजो शींहं जहिड़ो आहे, पर ॿी कंहिं बि ॻाल्हि में उन जहिड़ो कोन्हे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकाह जे कॾहिं मिसल जो लफ़्ज़ फरमायो आहे, उहा मिसल ज़ाहिरी सूरत जे करे फरमायो आहे। अवां बि ज़ाहिरी सूरत में इंसान आहियो। मां मोहम्मद करीम खे बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसाननि वारी सूरत ॾिनी आहे। मां तव्हांजे इंसानी सूरत जे मिसल आहियां, असुल न आहियां बल्कि मिसल आहियां। असुल में मिसल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। मुंहिंजे महबूब करीम फरमायो मिसलुकुम, मां तव्हांजे मिसल आहियां, पर ख़ुदा पाक जो कसम आहे ज़ाहिरी सूरत में बि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। तोखे ॾिसी माण्हू नफ़रत कंदा आहिनि, मोहम्मद करीम खे ॾिसी अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। तोखे को ॾिसे त जन्नत कान मिलंदी आहे, जेको मुस्तफ़ा जो ईमान सां दीदार करे सो जन्नती हूंदो आहे।
सलातो सलाम जी ज़ात बाबरकात जे कॾहिं मिसल जो लफ़्ज़ फरमायो आहे, उहा मिसल ज़ाहिरी सूरत जे करे फरमायो आहे। अवां बि ज़ाहिरी सूरत में इंसान आहियो। मां मुहम्मद करीम खे बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसाननि वारी सूरत ॾिनी आहे। मां तव्हांजे इंसानी सूरत जे मिसल आहियां, असुल न आहियां बल्कि मिसल आहियां। असुल में मिसल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। मुंहिंजे महबूब करीम फरमायो मिसलुकुम, मां तव्हांजे मिसल आहियां। पर ख़ुदा पाक जो कसम आहे ज़ाहिरी सूरत में बि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। तोखे ॾिसी माण्हू नफ़रत कंदा आहिनि, मुहम्मद करीम खे ॾिसी अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। तोखे को ॾिसे त जन्नत कान मिलंदी आहे, जेको मुस्तफ़ा जो ईमान सां दीदार करे सो जन्नती हूंदो आहे। या रसूल अल्लाह, हक़ चार यार दम दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। मुंहिंजा मिठड़ा दोस्तो अदीज़ो मुसलमान भाइरो, अवां जो कहिड़ो अक़ीदो आहे? सहाबी जन्नती आहिनि या न आहिनि? हथ मथे खणी चओ, सहाबा किराम जन्नती आहिनि। छो जन्नती थिया? नमाज़ुनि जे करे न, रोज़े जे करे न, ज़कातुनि जे करे न, जिहाद जे करे न। खुदा जो कसम मां दावा सां थो चवां, हे उलमा किराम जी जमात वेठी आहे। अगारो साईं मौलाना मोहम्मद इस्माइल जेका तव्हांखे रिवायत ॿुधाई, उन में सहाबी थो चए या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं ईंदी? पाण फरमायो त क़यामत लाइ तयारी कई थी? न साईं, न को रोज़ा, न को नमाज़ूं, न को हज, न को ज़कातूं, मूं वटि घणाई इन्हनि शयुनि जी कान्हे का। हिकिड़ो कमु आहे, इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहू। न नमाज़ आ, न रोज़ो आ, न हज आ, न ज़कात आ, का शइ कान्हे। हिकिड़ो अमल आ त अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल करीम सां मुहबत आ। नबी करीम फरमाइनि था अल मरउ मअ मन अहब्बा, जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी उहो उन्हीअ सां गॾु हूंदो। सहाबा इन्हीअ जे करे जन्नती आहिनि जो उन्हनि जी मुंहिंजे महबूब सां मुहबत हुई। महबूब जो ईमान सां दीदार कयो हुयऊं। पोइ महबूब जो जॾहिं ईमान सां दीदार कयऊं, उन महबूब जे दीदार उनखे जन्नती बणाए छॾियो। पोइ जेके तूं नबी करीम जो आहे त पोइ तुंहिंजे ॾिसण सां बि जन्नत मिलणु खपे। मुला तोखे ई पाण खे पक न आहे त मां अलाए काॾे वेंदुसि। असांखे यकीन आहे त मुहम्मद करीम जा सभु सहाबी जन्नती। हा या न? अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ला तत्तखिज़ूहुम गरदम मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम। मुस्तफ़ा करीम फरमाए था अल्लाह अल्लाह फी अस्हाबी, खबरदार खबरदार मुंहिंजे असहाबनि जे बारे में ड्रिजो। ला तत्तखिज़ूहुम गरदम मिन बादी, मूंखां बाद में मता मुंहिंजे सहाबनि खे ताना हणो। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको उन्हनि सां मुहब्बत थो करे मां थो चवां इहो मुंहिंजे करे इन्हनि सां मुहब्बत थो करे। वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम, ऐं जेको मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ थो रखे उहो मुंहिंजे करे बुग़्ज़ थो रखे जो मुंहिंजा आहिनि। कंहिंजा आहिनि? साईं थो फरमाए मुंहिंजा आहिनि, मुंहिंजा आहिनि। पोइ मुंहिंजनि जे करे तव्हां सां बुग़्ज़ था रखो। यादि रखो सहाबा जन्नती आहिनि। ऐं जन्नती छाजे करे थिया आहिनि? मुस्तफ़ा करीम जे चेहरे पाक खे ईमान वारे अखियुनि सां ॾिठो अथनि। तोखे सुभाणे को ईअं चवंदो आहे त अबू जहल बि ॾिसंदो हो, उतबो बि ॾिसंदो हो, वलीद बि ॾिसंदो हो। मुफ्ती कूड़ थो हणे, नबी जे ॾिसण सां जन्नती थिए हा त अबू जहल थिए हा, नबी जे ॾिसण सां जन्नती थिए हा त उतबो वलीद शेबो थिए हा। मां थो चवां चाचा चिबड़ तो क़ुर पढ़ियो ई कोन्हे, अचो त मां पढ़ायां। तूं थो चवे अबू जहल ॾिठो हो? न कोन ॾिठो हई। उतबे वलीद शेबे ॾिठो हो? न कोन ॾिठो हई। क़ुर थो चवे। अल्लाह ताला फरमाए तो तराहुम यंजुरून इलैका वहुम ला युबसिरून। ओ मुंहिंजा महबूब तराहुम, तूं उनखे ॾिसी थो, यंजुरून इलैका, तोॾे वाझाइनि था। तोॾे चओ चओ ॾाढे चओ। तराहुम यंजुरून इलैक, ऐं मुंहिंजा हबीब तव्हां इन्हनि खे ॾिसो था, इहे अबू जहल वारा तोॾे वाझाइनि था। पर मां अल्लाह ताला फरमायां थो वहुम ला युबसिरून, ऐं मुंहिंजा मिठड़ा महबूब करीम इन्हनि तोखे ॾिठो ई कोन्हे को।
हाणे सच ॿुधाए अल्लाह जो क़ुरान सचो या मुल्ला सचो? ॾाढे जो केरु सचो? अल्लाह ताला तो फरमाए तन ॾिठो ई कोन्हे को, मुंहिंजे हबीब खे ॾिठो ई कोन अथनि। अगरि ॾिसनि हा त ईअं कॾहिं बि कोन चवनि हा जे ॾिठो आहे मुंहिंजे मुहम्मद अरबीअ खे त अबू बकर सिद्दीक़ ॾिठो आहे, उमर फारूक ॾिठो आहे, उस्मान ज़ुन्नूरैन ॾिठो आहे, हैदर करार ॾिठो आहे, ॿियनि सहाबन किरामन ॾिठो आहे, जंहिं ॾिसण सां ई सुञाणे वरितो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे मुंहिंजे महबूब करीम खे काफ़रनि ॾिठो ई कोन हो। क़ुरान सचो आहे, चओ क़ुरान। तंहिंजे करे इहो चवणु तुंहिंजो ग़लति थी वियो त ॾिसण सां नबी करीम अलैहिस्सलाम खे मुंहिंजे महबूब जे ज़ियारत करण सां जेकॾहिं जन्नत मिले हा त पोइ अबू जेल खे छो न मिली? मां इहो जवाबु तोखे क़ुरान पाक मानो त अबू जेल ॾिठो ई कोन हो। ॾिठो हो त सहाबन किरामन ॾिठो हो। मुंहिंजा दोस्त, ॾिसणु ॿ क़िस्म हूंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे तासुब वारी नज़र सां, हिकिड़ो हूंदो आहे मुहबत वारी नज़र सां। अल्लाह ताला शल तव्हां असांखे मुहबत वारी नज़र अता फरमाए। उन नज़र सां महबूबनि जो दीदार कयूं, औलिया अल्लाह खे उन नज़र सां ॾिसूं, नबी करीम जे दीन मुबारक खे उन नज़र सां ॾिसूं जेका नज़र अल्लाह ताला सहाबा किराम खे अता फरमाई ही। यादि रखिजो, सहाबा जे बारे में कॾहिं बि बदगुमानी न कजो। हिकिड़ी अथव तारीख़, ॿियो अथव क़ुरान ऐं हदीस। क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, हदीस मुंहिंजे हबीब जो फरमान आहे। तारीख़ तव्हां सां लिखंदा आहियूं, भुट्टे साहब जे मरण खे साल थी विया। हिकिड़ो माण्हू भुट्टे जी तारीफ़ लिखे, अहिड़ो लीडर हो, अहिड़ो भलो हो, अहिड़ो सुठो हो। हू पंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़ाको रखी हुनजी तारीफ़ ठाहींदो आहे। ॿियो वरी हुनजो मुखालिफ़ उहो बि तारीख़ लिखे, पर हुनजे तारीख़ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो। हो रुगो हुन जूं मुंहिंजा दोस्त अदीज़ो खूबियूं लिखंदो, फ़ाइदा लिखंदो, सुठियूं ॻाल्हियूं जेके हुनखे नज़र पियूं लिखंदो। मुखालिफ़ वरी लिखंदो, अहिड़ा ज़ुल्म कयईं, माण्हू मारायईं, ज़ुल्म कयईं, फलाणो कयईं, हीअं कयईं, हीअं कयईं। मुंहिंजा दोस्त आहिनि ॿई मुअर्रिख़, हू बि तारीख़ थो लिखे, हू बि तारीख़ थो लिखे। माण्हू हिकिड़ो ई आहे, पर मुंहिंजा अदा तारीख़ लिखण वारो या अब्दुर्रहीम हूंदो, या दीन मोहम्मद हूंदो, या ग़ुलाम क़ादिर हूंदो। उहो मुहबत बि रखी लिखी सघे थो, दुश्मनी रखी बि लिखी सघे थो। तंहिंजे करे तारीख़ ते एतबार कोन्हे को। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन जे बारे में कुछ तारीख़ुनि में ग़लति ॻाल्हियूं लिखलियूं आहिनि। उहे लिखण वारा हा शिया, उहे लिखण वारा हा राफ़िज़ी, उहे लिखण वारा हा सहाबा जा दुश्मन, महबूब करीम जे दुश्मननि, सहाबन जे दुश्मननि। तारीख़ में ग़लति ॻाल्हियूं लिखियूं, तूं तारीख़ ॾेखारींदो वतंदो आहे तारीख़ में लिखियल आहे। मां थो चवां तारीख़ खे उछले छॾ, पढ़ो अल्लाह जे क़ुरान खे, मुहम्मद मीर जे हदीस खे, जंहिंमें सहाबा जी तारीफ़ ई तारीफ़ आहे। छाजे करे त अल्लाह न को कंहिंजी ख़ुशामद करे, अल्लाह ख़ुशामद खां पाक आहे। न को मुहम्मद अरबी कंहिंजी ख़ुशामद करे, मुस्तफ़ा बि ख़ुशामद खां पाक आहे। तारीख़ बारीख़ जी ॻाल्हि खे न हल, क़ुरान खे पढ़, हदीस खे पढ़। क़ुरान शरीफ़ मां ॾेखार, हदीस मां ॾेखार, न त आओ त मां तोखे ॾेखारियां सॼो क़ुरान असां वटि पहुतो आहे त सहाबा जे सदके में पहुतो आहे। अल्लाह मोकिलियो, जिब्रील खणी आयो, नबी करीम सीने में सांढियो। अल्लाह ताला फरमा अर रहमान अल्लमल क़ुरान, उन्ही रब करीम रहमान मुंहिंजे महबूब करीम खे क़ुरान सेखारियो। हाणे महबूब क़ुरान सिखियो, सभई चो महबूब क़ुरान, ॾाढे त चवंदा महबूब क़ुरान। अर रहमान, उहो रब रहमान, अल्लमल क़ुरान, जंहिं क़ुरान सेखारियो, ख़लक़ल इंसान, कामिल इंसान खे पैदा कयईं। हाणे मां तव्हां खां पुछां थो, मुंहिंजा मिठड़ा महबूब, अल्लाह त महबूब खे क़ुरान सेखारियो, अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे क़ुरान पढ़ायो। हाणे महबूब करीम भला इहो फैज़ जारी कयो या लिकायूं खयूं हलियो वियो? हिकिड़ो टोलो आहे, उहो चवंदो आहे ही जेको दुनिया ते क़ुरान आहे सो असुली न आहे, हे क़ुरान नकुली आहे अधूरो आहे। कीअं अधूरो आहे?
जे कुरान में लिखियल आहे इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फअतू बिसूरतिम मिन मिस्लिही। इते हिकिड़ो अखर सुन्निन कढी छॾियो आहे, असल में हीअं हो इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फी अलियिन फअतू बिसूरतिम मिन मिस्लिही। अवा पक्के जा कुरान खणी चो, कड़ूंडी जा कुरान खणी चो, खैरपुर जा कुरान खणी चो, नौशहर फिरोज जा, कराची जा, दिल्ली जा, दखन जा, पूरी दुनिया जा कुरान पर अमेरिका जा छपियल खणी अचो। फी अलियन जो लफ्ज़ आहे ई कोन को, ही मार्के वारा चवनि था इहो हुयो पर हिननि कढी छॾियो आहे। ख़ुदा जे वास्ते तव्हां पंहिंजे ईमान खां ॿुधायो त को अल्लाह जे कुरान में कमी बेशी थी सघे थी या न। अध ते हथ लोॾो था, अध ते हीअं कयूं वेठा हो। पक कुरान में को फेर फार त कोन्हे न। यो अल्लाह ताला जो वाइदो आहे, नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब्बुल आलमीन फरमाए तो कुरान करीम नाज़िल मुंहिंजो कयल आहे ऐं उन कुरान मजीद जी हिफ़ाज़त करण बि मुंहिंजे ज़िम्मे आहे। मुंहिंजा मौला कीअं तूं ज़िम्मो खणंदो आहे। रब चवंदो आहे त अॻियां किताब तौरेत इंजील ज़बूर नबियनि खां सवा ॿिए खे यादि कोन थींदा हा, पर मां कुरान जो ज़िम्मो ईअं खयो आहे जो कुरान मुंहिंजे नबी खे त यादि आहे, पर मुंहिंजे नबीअ जे उम्मत जा नंढड़ा नंढड़ा बचड़ा बि कुरान यादि कंदा, उहे सीननि में कुरान खे सांढींदा। एतिरे क़दुरु जो अल्लाह जो कुरान उन्हनि जे सीने जी ज़ीनत बणिजी वेंदो। मुंहिंजा सोना असांजे मदरसे शाहपुर चाकर जे मदरसे में हिकिड़ो तालिबुल इल्म हो, न बालिग़ हो, बालिग़ बि कोन थियो हो। मदरसे में अची दाख़िला वरितई, असां हुनजो रजिस्टर में जनरल रजिस्टर में नालो लिखियोसीं ऐं हुनजी दाख़िला रखीसीं, पढ़णु शुरू कई। ख़ुदा शाहिद आहे, अवां भलारनि जी कचहरी आहे। नंढड़ो ॿार हो, न बालिग़ हो, अञा बालिग़ बि कोन थियो हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो असां लेखो कयो 10 महीननि में क़ुरान यादि करियो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह दुनिया जे तख्ते ते रिकार्ड आहे, हिकिड़े महीने में यादि कई। चओ सुभान अल्लाह। मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी उन्हीं बि हिकिड़े महीने में यादि कयो। पर हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां क़ुरान जो मौजज़ो। इमाम शाफ़ी बगदाद मां ॿिए ॻोठ वियो, भाड़े ते उठ कयईं। जीअं पाण टैक्सियूं कंदा हुआ, बाबा टैक्सी मूंखे छॾे आ। उठ वारे खे चई मूंखे छॾे अचु। साईं हाज़िर, कॾहिं अचां सुभाणे अचिजां। जत उठ ते सामान ॿधी खणी आयो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो सामान खयो, उठ ते चढ़ियो। जत खे चई जेसीं ताईं मंज़िल ते पहुचऊं मूंसां ॻाल्हाइजां न, कम पवई त ॿुधाइजां न त कचहरी मूंसां न कजां। बगदाद मां इमाम शाफ़ी ऐं जत उठ ते चढ़िया, अॻियां जत पोयां इमाम शाफ़ी। उठ हलियो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह बुलंद आवाज़ सां अलहम्द खां वठी वन्नास ताईं क़ुरान पढ़णु शुरू कयो। मंज़र ताईं जेसीं ताईं पहुता त 6 ख़तम निकिरी विया। घणा ख़तम साईं? जॾहिं 6 ख़तम पूरा थिया, मंज़र ते पहुता। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह उनखे किरायो ॾिनो। बाबा तुंहिंजी महिरबानी, का तकलीफ़ त कान आई? चई न, हाणे तोखे मोकल आहे, भली वापसि वञ। जत चयोसीं वापसि पोइ वेंदुसि, अॻ में ॿुधायो छापे पढ़ी? इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, बा तोखे ख़बर बि कान्हे त मां छापे पढ़ियो, पोइ छो ॿुधायां? अहिड़ो त कोई चटो आहे जो ख़बर बि कान्हे त मां छापे पढ़ियो। चई न साईं, महिरबानी करे ॿुधाए। इमाम शाफ़ी फरमाइनि था, छा कंदे, छो ॿुधायां? चई कि भला इन्ही जे करे थो चवां त इहो जेको तो अलाए छा पे पढ़ियो आहे, पर मूंखे सॼो यादि थी वियो आहे।
इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां छा पढ़ियो आहे उहा बि तोखे ख़बर कान्हे उहो तोखे भला यादि कीअं थियो आहे जे क़िबला वेह त ॿुधायां इमाम शाफी पोती विछाए वेही रहियो जत खे गोॾा भञाए विहारे शुरू कयईं मुंहिंजा दोस्तो अलहमद खां जो शुरू थियो त वन्नास ताईं 30 सिपारा यादि जत ॿुधाए वियो इमाम शाफी जे अखियुनि में पाणी अची वियो पाण फरमाइनि था तोखे लख मुबारकूं हुजनि तो सीने में क़ुरान करीम खे सांढियो आहे इहो अल्लाह जो कलाम मां पे चयो त दुनिया में रिकॉर्ड आहे जो महीने में मां क़ुरान यादि कयो आहे पर तो त ॾेढ ॾींहं में क़ुरान यादि करे छॾियो आहे जत रोई थो जे चवे थो सोणायो न को तुंहिंजो कमाल न को मुंहिंजो कमाल इहो अल्लाह जे क़ुरान जो कमाल आहे अल्लाह जे क़ुरान जी बरकत आहे जो रब जो क़ुरान कंहिंखे ॾेढ ॾींहं में यादि थो थी सघे थो रब थो चए नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून इहो किताब क़ुरान नाज़िल बि मुंहिंजो कयल आहे इन जी हिफ़ाज़त करण बि मुंहिंजे ज़िम्मे आहे अल्लाह जा नबी तौरेत इंजील ज़बूर यादि कंदा हुआ पर ॿियनि उम्मत खे इहे किताब यादि न हूंदा हुआ नबी करीम खे त क़ुरान बि यादि आहे मुस्तफ़ा जे उम्मत खे त यादि आहे सहाबनि खे त यादि आहे पर महबूब करीम जे उम्मत जे नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे बि यादि आहे आवाज़ यारो ॾिसो हिन तालिब इल्म क़ुरान पाक यादि कयो आहे अल्हम्दुलिल्लाह इहो अल्लाह जो वाइदो सचो आहे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए त मां इन तरीक़े सां क़ुरान करीम जी हिफ़ाज़त कराईंदो आहियां ओ मुंहिंजा अदड़ा मुंहिंजा भाग वारा उहे शख़्स आहिनि जेके पंहिंजे औलाद खे क़ुरान पाक जी तालीम ॾियारनि था अवां त वॾा ख़ुशकिस्मत आहियो जो साईं अब्दुल करीम साहब पंहिंजे जेब जो ख़र्च करे न कंहिंखां चंदो वरितो आहे न कंहिंखे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॾोकड़नि जी अपील कई आहे अल्लाह हुनखे जो कुझु ॾिनो आहे पंहिंजे ख़र्च सां मदरसे जा लखनि जी ज़मीन वरिती आहे मदरसे ते महाना ख़र्च पियो करे अव्हां खे मुफ़्त में बच्चा दाख़िल करण बि ॾुखिया पिया लॻनि ऐं मुंहिंजा दोस्तो तव्हांखे पक्का त तव्हांजो बच्चो या थींदो हाफ़िज़ या थींदो मौलवी न को थींदो इंजीनियर न को थींदो डॉक्टर न को थींदो मुंहिंजा प्यारा दोस्त को पुलिस ऑफिसर न को तमामु वॾो को उहिदो हूंदुसि इहो मुल्ला कहिड़े कम जो यादि रखजांइ भली डॉक्टर थियो भली इंजीनियर थियो भली ऑफिसर थियो तव्हांखे मनो कोन था कयूं अल्लाह पाक तोखे 4 पुट ॾिना ॿिया भली ऑफिसर बणाए पर हिकिड़े खे क़ुरान जो आलिम ऐं हाफ़िज़ बणाए पोइ पाण ई मज़ो ॾिसंदे क़यामत जे ॾिहाड़े तोखे उहे इंजीनियर कमु ईंदा या क़ुरान जो हाफ़िज़ कमु ईंदो रसूलुल्लाह फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े हाफ़िज़ पंहिंजे 7 पीढ़ियुनि जी शफ़ाअत कंदो 7 पीढ़ियूं मुंहिंजा दोस्तो जंहिंजे मथां जहन्नम जी बाहि वाजिब थी चुकी हूंदी दोज़ख वाजिब थी चुको हूंदो पर हाफ़िज़ क़ुरान जेकॾहिं चए मुंहिंजा मुलाए मुंहिंजो ॾाॾो आहे हे मुंहिंजो पण ॾाॾो आहे हे मुंहिंजो तड़ ॾाॾो आहे हे मुंहिंजे बाबे जो अज़ीज़ आहे मुंहिंजा मौला मां तुंहिंजी दरबार में सिफ़ारिश थो कयां अल्लाह ताला जो हबीब तो फरमाए रब जो वाइदो सचो आहे ख़ुदा फरमाए तो 7 पीढ़ियुनि ताईं हाफ़िज़ तुंहिंजी सिफ़ारिश क़बूल आहे और मुंहिंजा अदा भली तव्हां पंहिंजी औलाद खे दुनिया जी तालीम बि ॾियारियो मनो न आहे भली तव्हांखे कहिड़े मौलवी तव्हांखे झलियो आहे पर दीन जी तालीम बि ज़रूरु ॾियारियो पंहिंजे बचड़नि खे मदरसनि में दाख़िल करायो तव्हांजा बच्चा दीनी तालीम हासिल कंदा इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हांखे फ़ाइदो थींदो हाणे ॻाल्हि कहिड़ी पे कयूं त असां था चऊं त अल्लाह जो क़ुरान मौजूदु आहे अल्लाह जो क़ुरान ॾाढो अल्लाह जो क़ुरान ऐं ॿी पार्टी थी चवे त न इमाम महदी आयो हो गौर सां ॿुधजो इमाम महदी आयो चओ त दा ॾाढे 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 इमाम महदी आयो हो क़ुरान जेको अलीअ ॾिनो हुसि उहो बि साण हुसि पोइ ॾिठई दुश्मन घणा त इहे मूंखे मारींदा पोइ उन दुश्मननि जे भव मां मनसुर फिल गार हिकिड़ो जॻह आहे उते लिकी वेही रहियो जंहिंखे घटि में घटि 1100 साल थिया आहिनि क़ुरान सूधो उते गार में वेठो आहे ईंदो पर कॾहिं ईंदो अदा ओ जॾहिं 313 पक्का शिया गॾु थींदा पोइ ईंदो 313 तंहिंजी माना हे अकरी वारा
हे पक्के चांगन वारा, हे कोट लालू वारा, हे कोट डिजी वारा, कोट बंगले वारा अञा कच्चा हन। जेकॾहिं 313 उहे हुजनि हा पक्का त ज़रूरु इमाम महदी अचे हा, पर पाण था चवनि त 313 शिया थींदा, पोइ इमाम महदी ईंदो, क़ुर पोइ असली क़ुर ज़ाहिर कंदो। माना अञा ताईं इमाम बि ग़ाइब त क़ुर बि ग़ाइब। ख़ुदा जे वास्ते अबा जन जो क़ुर ग़ाइब तन जो मज़हब बि ॾाढे त चओ, ज़ोर सां त चओ, जन जो इमाम ग़ाइब, जन जो क़ुर ग़ाइब तन जो मज़हब बि। नाराज़ त कोन थींदव न? छा कयां, बरोच माण्हू आहे जेसीं सच नथो चवां मज़ो नथो अचे। अड़े वाणियनि वटि बि पोथी आहे या न आहे अबा? वाणियनि वटि पोथी आहे, सिखनि वटि मुजादो ग्रंथ साहिब आहे, ईसाइनि वटि कूड़ो सचो इंजील आहे, यहूदनि वटि ज़बूर तौरेत रखियो वेठा आहिनि, मुस्लमाननि वटि क़ुर आहे, ओ शियातो वटि छा आहे? हे त क़ुर असांजो आहे। तो वारो इमाम बि ग़ाइब त तो वारो क़ुर बि ग़ाइब, तो वटि छा आहे? वाणियनि वटि बि पोथी आहे मुंहिंजा दोस्तो, ईसाइनि वटि बि सचो कूड़ो किताब आहे, यहूदनि वटि बि आहे, मुंहिंजा भाउ अज़ीज़ सिखनि वटि बि ग्रंथ साहिब आहे। तूं थो चवीं मूं वारो इमाम बि ग़ाइब आहे, क़ुर बि ग़ाइब आहे, पोइ तो मज़हब किथां ईंदो आहे? पर तूं कूड़ो आहे, तुंहिंजो मज़हब बि कूड़ो आहे। अलाह जो क़ुर सचो आहे, असांजो मज़हब बि सचो आहे। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अव्हां खे ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए धोखे में विझंदा आहिनि, अव्हां खे ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजा मिठड़ा भाउ ग़लति लाइन ते हलाईंदा अथव। ख़बरदार पंहिंजे ईमान खे पको रखजांइ, इहो यकीन कजांइ त अलाह जो क़ुर सचो आहे। चओ अलाह जो क़ुर। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाइजांइ त इमाम महदी आयो हो न चइजांइ, ईअं चइजांइ त इमाम महदी ईंदो। चओ चओ इमाम महदी अल्लाह जी मर्ज़ी आहे, जॾहिं अचे 15वीं सदी में अचे, 16वीं सदी में अचे, 17वीं सदी में अचे, ख़ुदा जी मर्ज़ी आहे। मां राति हदीस पढ़ी, राति मुतालो वेठे कयुमि, हदीस पाक पढ़ियमि, तबरानी सग़ीर औसत में लिखियो पियो हो, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मुंहिंजे औलाद मां मुंहिंजो बच्चो पैदा थींदो, जंहिंजो नालो मुंहिंजे नाले सां मिलंदड़ हूंदो, मुंहिंजो नालो बि मुहम्मद आहे, उन बचड़े जो नालो बि मुहम्मद हूंदो। मुंहिंजी अम्मा जो नालो हज़रत आमना है, उन मुंहिंजे बच्चे जी अम्मा जो नालो बि आमना हूंदो मुंहिंजे नस्ल मां। जमल हिन दुनिया जे तख़्ते ते ईंदो, कुफ्र खे, बेहयाई बुराई खे ख़त्म करे ईअं पाक बनाईंदो जीअं पहरे ॾिहारे अलाह ज़मीन खे पाक बनायो। ओ इमाम महदी ईंदो। जो इमाम महदी अहले सुन्नत जा मुर्शिद इमाम लिकंदा न आहिनि, हिननि जा लिका वेठा आहिनि। भव में त 313 मुड़ुस गॾु थियनि त पोइ था निकिरूं। कुर्बान वञा सूर्य शहीद तां, जंहिंजी शहादत जो ॾिहाड़ो आहे। अंग्रेज़ जो सिज बादशाहीअ में कोन लहंदो हो, हेॾे मुहजादा बादशाही, हेॾे बि बादशाही, अॼोको ॾिहाड़ो आहे मुंहिंजा दोस्तो सिंध जी तारीख़ जो सूर्य बादशाह अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जे दीन जे वास्ते पंहिंजो सिर कुर्बान करे छॾियो। जहिड़ो भिटाई अॻे ई चई वियो हो त सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, पोइ मथां तेज़ तरार मार त मोचारो थिए। अल्लाह हक़ चार यार दम दस्तगीर रहमत भेज पगारा। और मुंहिंजा दोस्तो, जेल में पीर साईं बादशाह खे हिकिड़े माण्हू मशवरो ॾिनो, साईं अंग्रेज़ थो चवे माफ़ी नामे ते सही कर तोखे छॾे ॾियूं। हेॾे निहारियो, जागो था, निंड अथव? जागो था न? छा मशवरो ॾिनई त माफ़ी नामे ते सही कर छॾे था ॾियूं। छा चवंदा हो? अब्बा सिर बचाइण सुन्नत, सिर बचाइण ईमान वञाइण, इहो छा आहे? ईमान वञे त वञे, रुगो सिर बचाए। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पीर साईं खे चई क़िबला खणी सही कयो, तव्हांखे अंग्रेज़ माफ़ कंदो। पाण फरमाइनि था माफ़ी घुरंदुसि त पंहिंजे रब करीम खां घुरंदुसि,
त मूंखे शक थो थिए त मां हुसैनी आहियां, अलाए न आहियां, पर मूंखे यकीन आहे त मां हुसैनी आहियां। मुंहिंजे बाबे हुसैन बि यज़ीद जे आॾो सिर कोन झुकायो, मां हज़रत सिबगतुल्लाह शाह बि अंग्रेज़ जे आॾो सिर कोन झुकाईंदुसि। छाजे करे त मुंहिंजे वजूद में सोणे शेर ख़ुदा जो खून आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बहादुरी नी के चइबो आहे, हक़ जो इमाम नी के चइबो आहे, त जंहिंजी बादशाही जो सिज नथो उभरे पियो, पूरी दुनिया ते हुन जी बादशाही आहे, उन जे आॾो मुंहिंजा दोस्तो मर्द मैदान में झुके कोन थो पियो, अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ सिर थो कटाए पियो। अॼु मां अख़बार पढ़ी, अख़बार बि असांजी आहे, पर ॾुख ॾाढो थियो। पंहिंजनि खे बि चवां न, हा चइबो छो न चवंदोसां, मुंहिंजा दोस्तो अजीज़ो केॾो ज़ुल्म आहे। अॼोकी अख़बार असांजी अख़बार आहे, असांजी अख़बार, उन में मथां मथां वॾी सुर्खी में लिखियो पियो आहे त सूर्य बादशाह धरतीअ लाइ सिर कटायो। ख़ुदा जे वास्ते तव्हां खां पुछां थो, धरतीअ लाइ सिर कटायईं या इस्लाम लाइ? ॾाढे ॻाल्हि आहे, ॾाढे ॻाल्हि आहे। असां में बि कीड़ा माकोड़ा अची विया आहिनि, असां में बि अहिड़ा माण्हू घुसी विया आहिनि जेके धरती जो नारो लॻाइनि था, जेके वतन जो नारो लॻाइनि था, जेके क़ौमियत जो नारो लॻाइनि था, असबियत जो नारो लॻाइनि था। मूंखे ख़ुदा जो कसम आहे, असांजे सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जो नज़रियो पाक नज़रियो हो, न का धरती जी ज़रूरत हुई, न को मुंहिंजा अदा ॻोठ जी कंहिं क़ौम जी ज़रूरत हुई। हज़रत सूर्य बादशाह जो नज़रियो इहो हो त मुहम्मद करीम जे शरीयत जो नारो बुलंद थिए। छा तव्हांजो ख़्यालु आहे सूर्य बादशाह धरतीअ जे लाइ विड़ियो या इस्लाम जे लाइ? पर जेकॾहिं धरतीअ जे लाइ विड़ियो आहे त मां फतवा थो ॾियां, पूरी दुनिया जे आलमनि खां पुछो, मुंहिंजी बि फतवा आहे त शहीद कोन्हे। जेको धरतीअ लाइ विढ़ंदो आहे उहो शहीद न हूंदो आहे। धरतीअ लाइ विढ़ण वारे खे शहादत कान मिलंदी आहे, शहादत उनखे मिलंदी आहे जेको अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ विढ़ंदो आहे। हाणे तव्हां असांजो छा अक़ीदो आहे त सूर्य बादशाह शहीद आहे? चओ सूर्य बादशाह ज़ोर सां जो सूर्य बादशाह शहीद आहे। जे शहीद आहे, हक़ जो शहीद आहे, सचो शहीद आहे, त पोइ शहीद आहे त पोइ तोखे मञणो पवंदो। धरतीअ जे लाइ हुन सिर कोन कटायो, हुन इस्लाम जे लाइ सिर कटायो हो, दीन जे सरबुलंदी जे लाइ सिर कटायो हो, अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नतुनि जे लाइ सिर कटायो हो। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, पीर साईं जेको जेल में किताब लिखियो आहे तंबीहुल फुक़रा मजमाउल बहरैन, उहो अॼु बि किताब जमात में मौजूद आहे। को चवे त मां बि उनखे ॾेखारियां, अव्वल खां आख़िर ताईं हज़रत पीर साईं सरदार उन में इस्लाम जी ॻाल्हि कई आहे। चओ सभई सुभान अल्लाह। ख़ुदा जे वास्ते असांजा नुमाइंदा, असांजा अख़बार लिखण वारा, असांजा एडिटर साहिब कुझु पंहिंजो अकुल होश में ठारधारनि ऐं सोचनि त असां छा था लिखूं पिया। क़ौम परस्तनि खां मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, हाणे इहो छो लिखियूं त मथां कादर मक्सी कावड़जी पवे, मथां अमीर बंभरो नाराज़ थी पवे, मथां बशीर कुरैशी नाराज़ थी पए त जेकॾहिं ॻाल्हि कयो त पीर साईं सूर्य बादशाह धरतीअ लाइ लॼ कयो, कुझु शर्म कयो, कुझु हया कयो, पंहिंजे मुर्शिद जी सॼी कई कमाईअ खे कुट करे अवां तबाही बर्बाद था कयो पिया। यादि रखो, अॼु खां पोइ धरती जी ॻाल्हि कान थींदी सौ त सूर्य बादशाह इस्लाम लाइ सर कटायो। ॾाढे जो छाजे लाइ कटायईं? इस्लाम जे लाइ, न को धरती जे लाइ, न को वतन जे लाइ, न कंहिं क़ौमियत जे लाइ, इस्लाम जे नारे खे बुलंद करण जे लाइ। अॼु बि ख़ुदा जो कसम आहे, इन गादीअ जो सिलसिलो हलंदो पियो अचे, जेका ख़िदमत आहे असां इस्लाम जी ख़िदमत आहे। अल्लाह करे क़यामत ताईं फैज़ जो सर चश्मो जारी सारी हुजे। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, अल्लाह ताला फरमा अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। उन महबूब करीम खे अल्लाह ताला बयान सेखारियो। कहिड़ो बयान सेखारियईं? मा कान व मा यकून जो इल्म अता फरमायईं, जो मुंहिंजे महबूब करीम खे अॼु जी बि ख़बर आहे, सुभाणे जी बि ख़बर आहे, पर क़यामत जे ॾींहं ताईं जी बि मुंहिंजे नबी करीम खे ज़ोर सां चओ ख़बर। हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधायां पोइ दुआ ख़ैर जी। साईं मुफ्ती साहब चिठी आहे, चिठी हदीस आहे बुखारी शरीफ़ में, क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ा शख़्स हौज़ कौसर ते ईंदा, पाणी पीअण, पाण पाणी करीम पाणी पीअण लाइ पाण बीठा हूंदा। पोइ जीअं जो वेझा थींदा त हुनखे मलाइक धिकींदा, परे थियो, परे थियो, न अचो।
पोइ हुज़ूर चवंदो उसैहाबी 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 उसैहाबी। ओ मलाइको छॾियो न इहे मुंहिंजा असहाबी अथव असहाबी अचनि पाणी पीआरियानि। पोइ मलाइक चवंदा साईं तोखां पोइ हिननि तुंहिंजे ज़माने मां वञण खां पोइ इन्हनि इस्लाम में नयूं नयूं बिदअतूं शुरू कयूं ख़लाब कम कयूं। पोइ नबी साईं फरमाईंदा सोहकनि 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 इन्हनि जे लाइ बर्बादी आहे तबाही आहे भली तड़ियोनि भली तड़ियोनि भली तड़ियोनि। पोइ हलिया वेंदा। हाणे ॾिसो त नबी करीम अलैहिस्सलाम खे जेकॾहिं ग़ैब जो इल्मु हुजे हा त नबी पाक अलैहिस्सलाम ईअं कोन चवे हा त मुंहिंजा असहाबी आहिनि ऐं मूंखां पोइ छा छा कयो हो, पर मलाइक ॿुधाईंदा उन खां पोइ नबी बेज़ारी ॾींदो बाबा हाणे जेकॾहिं वाकई मूंखां पोइ बिछड़ा थी विया त मां बि छॾियां थो। तव्हांजी माना नबी खे ख़बर कान्हे न ग़ैब जो इल्मु कोन्हे न। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हमेशह हिकिड़ो माण्हू मुहबत जी ऐनक लॻाए पढ़ंदो आहे, हिकिड़ो वरी गुस्से ऐं कावड़ ऐं तअसुब जी ऐनक लॻाए पढ़ंदो आहे। हदीस सची आहे, हिन शख़्स हदीस पाक पढ़ी ज़रूर आहे, पर हदीस में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हदीस खे पढ़ण जे टाइम ते तअसुब वारी ऐनक लॻाए पढ़ी अथई, मुहबत वारी कान। मां थो चवां ख़ुदि इन हदीस मां नबी जो इल्मु ग़ैब साबित आहे। चओ त ॿुधायां, चओ त दुआ घुरां। यादि कंदव भला हिकिड़ी ॻाल्हि बि यादि कयो त बेड़ा ई पार। हाणे हे था चवनि त नबी करीम खे ग़ैब जो इल्मु हुजे हा त पोइ नबी पाक छो चवे आहे मुंहिंजा असहाबी न अचण ॾियो न। पोइ वीचारा पोइ फिरी विया हा, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक बिदअती थी विया हा, नाजाइज़ कम वञी कयूं, इन जी नबी खे ख़बर कान पई तॾहिं चए अचण ॾियो न अचण ॾियो न। पोइ मलाइक ॿुधाईंदा सही न इहे फिरी विया, पोइ चवंदा ठहियो भला फिरी आहे त छॾिजो नथो पाणी पीआरियां। हाणे इहा आहे ॻाल्हि तअसुब वारी ऐनक जी। हाणे मुहबत वारी ऐनक जी ॻाल्हि ॿुधो। अदा इहो वाक़ियो कॾहिं थींदो? ॾाढे त ॻाल्हाए अञा मां ख़ुशि न थियो, ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां। कॾहिं थींदो? क़यामत में थींदो न, अञा थियो त न आहे न। ॾाढे ॻाल्हाए हीअं थींदो, पोइ हीअं थींदो, पोइ हौज़ कौसर ते ईंदा, पोइ हीअं थींदो, पोइ मलाइक हीअं चवंदा, पोइ मां हीअं चवंदुसि, पोइ मां आख़िर में हीअं चवंदुसि। इहो कॾहिं थींदो? ओ मुल्ला कुझु हया कर, कुझु शर्म कर, जेका अञा क़यामत आई कान्हे, 1400 साल गुज़री विया आहिनि, अञा अलाए कॾहिं क़यामत ईंदी। इहो ग़ैब न आहे त ॿियो छा आहे जो मोहम्मद करीम अॻे ई ॿुधाए थो त हीअं थींदो। अब अञा ॻाल्हि थी कान्हे का, अञा थियण वारी आहे, उहा क़यामत में थींदी। ऐं नबी करीम फरमा थो हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो। मलाइक हीअं चवंदा, मां हीअं चवंदुसि। सच ॿुधाए त मोहम्मद करीम जो ग़ैब आहे या न आहे? ग़ैब चइबो ई उनखे आहे जेका शइ थी न हुजे अॻुवाट ॿुधाइजे। तूं मुल्ला इन्ही मां नबी करीम जे इल्म ग़ैब जो इनकार थो साबित करी, पर इन हदीस मां ख़ुदि साबित आहे त रसूलुल्लाह खे ग़ैब जो इल्मु आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए। क़ुरान करीम वचन खे पढ़ायो, दीनी मदरसनि सां तावन कयो, दीनी मदरसा आबाद फरमायो। इंशा अल्लाहुल अज़ीज़ दीनी मदरसनि सां तावन कंदो, इहे इस्लाम जा क़िला आहिनि। अवा मुंहिंजा माइट मूंखे मदरसे जे हवाले न कनि हा, अॼु मूंखे न को सुञाणो हा, न को दावत ई ॾियो हा, न को मुंहिंजियूं 4 ॻाल्हियूं ॿुधो हा, पर तव्हां इंतज़ारु पिया कयो। मुंहिंजा दोस्तो 2 महीना महीनो खे तारीख़ वठंदा हो। साईं जेका तूं तारीख़ ॾी उन ते असां वाइज़ कराईंदासीं। इहो छाजे करे? इहो सभु मदरसनि जो फैज़ आहे। मुंहिंजा अदा जेकॾहिं दीनी मदरसनि में अवांजा बच्चा पढ़ी पवंदा, अल्लाह खां मां दुआ घुरां थो, ख़ुदा कंदो तव्हांजा बच्चा असांखां बि वॾा आलिम थी वेंदा, असांखां बि वधीक इल्मु हासिल कंदा। ख़ुदा ताला हुनखे फैज़ वारो बणाईंदो। पर मदरसा उहे ॾिसजो जंहिं जाइ ते सलातो सलाम जो ज़िक्र हुजे। मदरसा त तव्हांजे पासे ओसे में ॿिया बि घणा ई हूंदा, पर अहिड़े मदरसे में न पढ़ाइजो जिथे नऊज़ बिल्ला बेअदबी जो सबक़ु ॾिनो वञे। अहिड़े मदरसे में पढ़ाइजो ख़ुशा मस्जिदो मदरसो खानकाहे कि दरवे बुवद कीलो काले मोहम्मद। मदरसो उहो भलो आहे जंहिंमें मुंहिंजे महबूब जो 24 कलाक ज़िक्र ख़ैर पियो हले। मुंहिंजा बछड़ा, मुंहिंजा अदड़ा, मुंहिंजा भाउ, तव्हां चवंदोसीं हो बि क़ुरान था पढ़ाइनि, हो बि क़ुरान था पढ़ाइनि। इन्ही जे बारे में मां तोखे अर्ज़ु कयां, इहो बि मुंहिंजे नबी करीम जो इल्मु ग़ैब आहे। रसूलुल्लाह अॻे ई ॿुधाए विया त हिकिड़ा माण्हू अहिड़ा पैदा थींदा जंहिंजूं निमाज़ूं तव्हांजे निमाज़नि खां डिघियूं हूंदियूं। अव्हांजी इबादत हुननि जे इबादत जे आॾो कुझु न हूंदी।
वर यक़रऊन अल क़ुरान ऐं पढ़ंदा रुगो क़ुरान पर ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा जेके न को तव्हांजे अबे ॿुधियूं न को तव्हांजे ॾाॾे ॿुधियूं। सरकार फरमाइनि था तोड़े हुन जूं निमाज़ूं डिघियूं, तोड़े हुननि जूं इबादतूं डिघियूं, तोड़े हुननि जी ज़ाहिरी तक़वा परहेज़गारी डिघी ऐं मूं रुगो क़ुरान ई पढ़ंदा पर यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन अर्रमिया। इन निमाज़ुनि रोज़नि हजनि ज़कातुनि तक़वा परहेज़गारी क़ुरान पढ़ण जे बावजूद बि दीन खां ईअं निकितल हूंदा जीअं तीर कमान मां निकिरी वेंदो आहे, पक्का बेदीन हूंदा। हुज़ूर खे सहाबा चयोसीं पोइ असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? पर फरमाइनि था इयाकुम व इयाहुम, न को तव्हां हुननि वटि वञिजो न को हुननि खे पाण वटि अचणु ॾिजो। या रसूल अल्लाह छाजे करे उन्हनि जी निशानी कहिड़ी हूंदी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्हनि जी निशानी इहा हूंदी जो मुंहिंजे उम्मत में फ़िरका टोला ठाहींदा। अहिड़ा तव्हांखे मसइला ॿुधाईंदा जो तव्हांजे अबनि ॾाॾनि कोन ॿुधा हूंदा। हाणे मूंखे हिते को पोढ़ो त नज़र कोन थो अचे पर को 60 साल जो को 70 साल जो को 80 साल जो पोढ़ो क़ुरान मथे ते ॾेई पुछोसि चाचा ॾे ख़बर अॼु खां 50 साल अॻे जनाज़े जे निमाज़ खां पोइ दुआ घुरबी ही या कान? ॾाढे ॻाल्हायो। मैयत खे पूरे क़बर ते बांग ॾिबी ही या कान? अबा मैयत जे मरण खां पोइ जनाज़े खां पोइ क़ुरान बख़्शराइबो हो या न? ॾाढे त ॻाल्हायो। भला मां मथो त कोन थो हणां, सही थो चवां ग़लति थो चवां? मुंहिंजा दोस्तो मरण खां पोइ मैयत खे क़बर में अहदनामो रखबो हो या न? मैयत खे मुंहिंजा जनाज़े खां पोइ चहल कदमी कराइबी ही या कान? पोइ अॼु खां अॻु में नबी करीम जे दौर खां हलंदे 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 वेंदे अॼु खां 50 साल ताईं माना ईअं खणी सम्झो त 13हीं सदी ताईं इहो कमु थींदो। 1हीं सदी में 2 में 3 में 4 में 5 में 13हीं सदी ताईं इहो कमु थींदो रहियो। हाणे 14हीं सदी में वरी कहिड़ो नओं नबी आयो, कहिड़ो नओं दीन आयो। उर्स बि हराम, जनाज़े खां पोइ चहल कदमी बि हराम, जनाज़े खां पोइ दुआ बि हराम, क़ुरान बशकाइण बि हराम, क़बर ते भाग ॾियण बि हराम। इहो दीन किथों आयो? क़ुर्बान वञा मदीने वारे मीर तां। मोहम्मद करीम फरमा त चंडा पैदा थींदा तव्हांखे ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधाईंदा जेके तव्हांजे अबनि ॾाॾनि बि कोन ॿुधियूं हूंदियूं। अबा चओ मुंहिंजो नबी सचो आहे? ॾाढे चओ मुंहिंजो महबूब उर्स हिलाल हराम आहे। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे 200 साल थिया आहिनि। हे वरी अहिड़ा ठग अथव चए साईं असां बि रोज़े धणी जा मुरीद आहियूं। अड़े कीअं चंडा? चए साईं असां मुरीद हाले जी शरीफ़ जा, हाले जी शरीफ़ वारो मुरीद अमरोट शरीफ़ जो, अमरोट शरीफ़ वारो मुरीद भरचूंडी शरीफ़ जो, भरचूंडी शरीफ़ वारो मुरीद सोई शरीफ़ जो, सोई शरीफ़ वारो मुरीद रोज़े धणी जो। असां बि मुरीद रोज़े धणी जा। माशा अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं तूं रोज़े धणी जो मुरीद आहे त मुंहिंजे सिर जो साईं आहे, पर मुंहिंजा प्यारा दोस्त तूं रोज़े धणी जो तरीक़ो छॾे वियो आहे। अॼु बि रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी मलफूज़ात मौजूदु आहे, उन में फेर फार कान्हे। तव्हां चवंदो त जामिया राशिदिया पीर ॻोठ वारनि फेराए छॾी आहे, अब्दुर्रहीम फेराई आहे। तर्जुमो ग़लति कयो अथई। मां ख़र्च मां थो कयां, भाड़ो ओट मोट जो मां थो ॾियां, ग़रीबाणी गाॾी में मां थो खणी हलां। ठेड़ीअ जे मदरसे में हलूं था, ठेड़ीअ वारे मदरसे में उहा मलफूज़ात कलमी पई आहे। हल त मां ॾेखारियां जंहिंमें लिखियो पियो आहे त रोज़े धणी उर्स कंदो हो, शादीअ खां वधीक ख़ुशी मल्हाईंदो हो। ऐं उर्स वारे ॾिहाड़े पीर साईं रोज़े वारा महिमाननि जा हथ पाण धोआरींदो हो। माण्हू चवंदा हा क़िबला तूं असांजो मुर्शिद आहे, असां तुंहिंजा हथ धोआरियूं, असांजा हथ न धोआर। पीर साईं रोज़े वारा फरमाईंदा उर्स मुंहिंजे मुहम्मद जी शादी आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। अॼु दिलि थी चवे त मुहम्मद मीर जे महिमाननि जा हथ मां मुहम्मद राशिद धोआरिया। छो त अॼु महबूब करीम जे ॼमण जो ॾींहुं आहे। जो महबूब आयो त सॼो जहान रोशन थियो। सारे जग में जान बल जन सार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। चओ सुभान अल्लाह, सौ भला चओ। सारे जग में जान बल जिन सार थी विया, मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया। कतियूं कुत बतारा बती चाहे बिजली, मोहम्मद मिठे जी तिखी तेज़ त
कली चंगा चैन तरफल में चमकार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया ॾाढे चओ सारे जग में जानब लजल सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया उठी बूंद बरसात बरसन बहारियो चओ सुभान अल्लाह उठी बूंद बरसात बरसन बहारियो पखी पाण में कल प्या बोलियूं बझारियूं टिड़ा गुल गुलाबी से गुलजार थी विया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थी विया ॾाढे चओ सारे जग में जान बल जल सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया अरे वलियन जो तो यो नजरियो आहे त हबीब जे सदके असां छो न ख़ुशी मल्हायूं नज़र सो नवाज़ो नाले मिठे के चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह नज़र सो नवाज़ो जमायत सॼीअ खे चओ सुभान अल्लाह नज़र सो नवाज़ो जमायत सॼीअ खे आहे ज़ौक़ दिल में ग़ुलामीअ जो जंहिंखे पढ़ण साणो कल में जे इक़रार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया अस्सलाम वालेकुम वठ नाम मोहम्मद वठ नाम मोहम्मद पैसी दिल ठरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे वठ नाम मोहम्मद वठ नाम मोहम्मद पैसी दिल ठरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे ओ सलवा त पढ़ी सॾु कर त सही 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 ओ सलवा त पढ़ी सॾु कर त सही सलवा त पढ़ी सॾु कर त सही इहो भूरल किए थो झोला भरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे इहो भूरल किए थो झोला भरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे वठ नाम मोहम्मद वठ नाम मोहम्मद पैठी दिल ठरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे सलवा त पढ़ी सॾु कर त सही 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 इहो भूरल किए थो झोला भरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे इहो भूरल किए थो झोला भरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे वठ नाम मोहम्मद वठ नाम मोहम्मद पई थी दिल ठरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे शान में सभिनी खां सलालो आवाज़ जो मिठड़ो मोहम्मद नालो वाह शान में सभिनी खां सलालो आवाज़ जो मिठड़ो मोहम्मद नालो वाह शान में सभिनी खां सलालो आवाज़ जो मिठड़ो मोहम्मद नालो वाह ये अर्शन वारा ये फरशन वारा ये अर्शन वारा ये फरशन वारा ये अर्शन वारा ये फरशन वारा मुझे जानिब वट पियो जग ढरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे मुझे जानिब वट पियो जग ढरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे वठ नाम मोहम्मद वठ नाम मोहम्मद पैठी दिल ढरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे सलवा त पढ़ी सॾु कर त सही 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 इहो भूरल किए थो झोल भरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे इहो भूरल किए थो झोल भरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे वठ नाम मोहम्मद वठ नाम मोहम्मद पई थी दिल ठरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे वठ नाम मोहम्मद पई थी दिल ठरे ॾिस प्यारे नबी सां प्यार करे कई रस्तन ते गैर वदन ठामू मदीने पहुता
पहुता वरी खिलंदे ॾिठा मूं कई रस्तनि ते घर रोंदे ॾिठा मूं मदीने पहुता वरी खिलंदे ॾिठा मूं मोहम्मद मुस्तफा सभई दर्द थी विया दूर सिक वारनि चयो सुभान अल्लाह असांजो आयो हो तो हुज़ूर सभु कंहिं सॼण ईद कई छो सड़नि खे थियो वासूर हिन सखीअ जे दर तां तो सभु कुझु मिले थो त ज़रूर फैज़ वठी फ़कीर तूं झोली कर